साथियो अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां एहसान अली ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी खोजी यूट्यूब चैनल। वतायो फ़क़ीर सीरीज़ जी हिकु नई कहाणी खणी अवां लाइ हाज़िर थियो आहियां। त अचो त हलूं पंहिंजी कहाणी जी तरफ़। ओस्ता अॼु त वांदिकाई अथई। हिकिड़े ॾींहुं वतायो फ़क़ीर हिकु वाढे जी दुकान तां पए गुज़रियो। ॾिठई वाढो खट पियो जोड़े, सो पाण बि खेसि मिंथ कयई त पट ते सुम्ही सुम्ही पासा पिया सूर कनि। महिरबानी करे मूंखे बि का खट जोड़े ॾे। वाढे चयो, वाह जी जोड़े ॾींदुसि, पर हींअर वांदिकाई कान अथमि। ॿिए भेरे अच त ठाहे ॾींदोसांइ। किसो पए हलियो, वतायो पए आयो त माण्हू जनाज़ो खणी पए मुक़ाम ॾे विया। चयई त केरु गुज़रियो आहे? चयऊं त फलाणो वाढो जेको खटूं जोड़ींदो हो। तॾहिं चयई थोरो तर्स जो। जनाज़े खे वेझो अची चयई, उस्ता अॼु त जजी वांदिकाई अथई। चइनि माण्हुनि जे कुल्हनि ते सुतो पियो आहे, उथी का खट असांखे बि जोड़े ॾे। दोस्तो, सिंधी खोजी खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।